सिंध में बेनज़ीर इनकम सपोर्ट वारी औरतुनि खां थींदड़ गैर कानूनी कट जेकी डिवाइस माफिया करे रही आहे। डिवाइस माफिया तव्हांजे हक़ जी रक़म मां 1000 खां 2000 हर किस्त ते कटे रही आहे। सिंध में 35 लख औरतूं बेनज़ीर इनकम सपोर्ट जी रक़म रिसीव कंदियूं आहिनि। हाणे तव्हां सोचो त हे केतिरे वॾे स्केल ते फ्रॉड थी रहियो आहे। मिसाल जी ॻाल्हि आहे, हिकिड़े डिवाइस वारे वटि 100 औरत हिकिड़े ॾींहं में आई त सोचो तव्हां उन घणा पैसा कमाया हूंदा। 1000 सां हिसाब हणो, लख रुपयो हुनजो थी वियो हिकिड़ी ॾियाड़ी। ऐं हो पंहिंजी कमीशन अलॻि वठंदो बैंक तां। तव्हां सोचो त हे केतिरे वॾे स्केल ते फ्रॉड थी रहियो आहे। वफ़े सां डिवाइस माफिया जे बारे में ख़बर सोशल मीडिया ऐं न्यूज़ चैनलनि ते हलंदी रहंदी आहे, पर इन जे बावजूदि हिननि खे को असरु न पवंदो आहे, को फ़र्क़ु न पवंदो, हले थो पियो हिन जो कमु। कंपनियूं वधरियूं जेको आहे सो उन्हनि जो 1000 बेगुनाह कढियो अथनि, जॾहिं त जेको आहे गवर्नमेंट उन्हनि खे जेको आहे सो पंहिंजी उन्हनि ते कमीशन विझे थी फी कार्ड ते। ऐं हीअ इन्हनि जी गैर कानूनी कटौती जारी आहे ऐं इन गैर कानूनी कटौतीअ खे हो फीस जो नालो था ॾियनि पिया। मतिलबु इहा वाजिब फीस आहे ऐं हिननि खे भरणी आहे मायुनि खे। पूरा पैसा ॾिस, इहो महिरबानी पूरा पैसा ॾिस। मां बीठो आहियां, ॿियो कुझु कोन्हे, मालिक खे पूरा पैसा ॾिस। 13.5 पर 14 ॾिस न बाबा, इहो महिरबानी कर। डिवाइस माफिया औरतुनि खे धमकी ॾींदी आहे त अगरि जे तव्हां इहा 2000 या 1000 फीस न ॾिनी त तव्हांजा पैसा अचणु बंदि थी वेंदा, बेनज़ीर इनकम सपोर्ट जा पैसा बंदि थी वेंदा तव्हांजा। हिते अचो था त असांखे जेके सुठियूं आहिनि उन्हनि खे अंदरि विहारियो, कढियो ॾींहुं पैसा। असां जेका माना फिडियूं आहिनि का 3 ॾींहं का कीअं उन्हनि खे चवनि 2000 जो 1500 जो कहिड़ो सॾो कयो, कहिड़ो असां सां ज़ुल्म आहे। डिवाइस माफिया जो टारगेट अबोज ऐं अणपढ़ियल औरतूं हूंदियूं आहिनि, उन्हनि जूं हो 4 किस्तूं खाई वेंदा आहिनि ऐं पोइ चवंदा आहिनि त तव्हांजी किस्त आई ई न। मसइलो इहो आहे साईं, असांजा पैसा निकिरी विया 26,000 रुपया बेनज़ीर वारा 15 तारीख़ में। मुंहिंजा ॿार आया हिते इन में सेंटर ते, त उन्हनि इहा ॻाल्हि कई त तुंहिंजा पैसा न आया। वरी मां मथे जो ॻाल्हाए उन्हनि सां हेल्प लाइन उन्हनि चयो तुंहिंजा अॼु ई पैसा निकिरी विया 26,000। पोइ हिते अची मां जे साहिब सां मिलियो। कंहिं ग़रीब ऐं लाचार फैमिलीअ जा हक़ खाइण का सुठी ॻाल्हि न आहे। बुछड़ियूं करियूं था, ख़ुदा जो ॾोह नथा खणे, इहे अलाह जो ॾोह खणे था। हिकिड़ियूं रनड़ियूं हुयूं, हिकिड़ियूं वीचारा नंढड़ा बच्चा ईअं बुख पिया मरे। तंहिंखे डिवाइस होल्डर कखपतीअ मां लखपती थी विया आहिनि। इन्वेस्टिगेशन थियणु घुरिजे ऐं जेके पैसा हिननि खाधा आहिनि उहे हिननि खां वसूल करणु घुरिजे। अगरि तव्हां सां का अहिड़ी ॻाल्हि थी आहे, तव्हां खां को डिवाइस होल्डर 2000 या 1000 घुरे थो पियो, त हीउ हेल्पलाइन नंबर अथव बेनज़ीर इनकम सपोर्ट वारनि जो ऐं HBL बैंक वारनि जो। हिननि खां राब्तो कयो। पुलिस बि तव्हांजी FIR हिननि जे ख़िलाफ़ रजिस्टर कंदी। तव्हां पुलिस वटि बि वञी था सघो पिया। 25 मिलंदा आहिनि त मूंखे 16 ॾिना अथनि, 16 में 1000 कटियो अथनि, 9000 कटिया अथनि। हा साईं, मां 9000 कटिया आहिनि। डिवाइस सिस्टम में इलाही करप्शन बि थिए थी ऐं औरतुनि जी तज़लील बि थिए थी पई। इन जे करे गवर्नमेंट खे सख़्तु एक्शन खणणु घुरिजे ऐं इन डिवाइस सिस्टम ऐं डिवाइस माफिया ते तालो हणणु घुरिजे ऐं जेकी बि करप्शन थी आहे उन लाइ का इन्वेस्टिगेशन बि विहारणु घुरिजे।